प्यारो स्टेशन असां उडो पावर में ॻोठाणनि जेका स्कूल जी बिल्डिंग जे लाइ हिते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। अचो त मुंहिंजे मौजूदु हिते ॻोठाणनि जे उस्तादनि ऐं ॿारनि खां मालूम कंदासीं त हुननि जो छा चवणु आहे। नालो अब्दुल हमीद, मां हिन प्राइमरी स्कूल बुढो पवार जो हेडमास्टर आहियां। गॾु प्यारो ॻोठ रहियासीं। जीअं इहा वाला ऑफिसरनि खे रिक्वेस्ट आहे त हीअ बिल्डिंग ख़तरनाक डैमेज आहे, केॾी महिल बि हिन जी छित किरी सघे थी। स्कूल बिल्डिंग खां सवाइ मां ॿारनि खे बि संभालियां थो, को चापड़ वग़ैरह का शइ दीवार केॾी महिल ॿारनि जे मथां किरी सघे थी ऐं इन जो मूंखे बहुत ॾाढो ख़तरो आहे। 50 साल पुराणो आहे। हिन खां पोइ ॿ बिल्डिंगूं आस पास में ठहियूं आहिनि, हीअ उहा ई 50 साल पुराणी बिल्डिंग आहे ऐं हिन जे पोयां जेको रस्तो आहे उहो बिल्कुलु ख़तमु थी वियो आहे। अच वञु इहा आबादी नूरपुर जी स्कूल जी थी वई आहे ऐं दीवार पाणीअ जी अची स्कूल सां टच थी आहे। मां ॻोठाणो बि आहियां हिन स्कूल जो ऐं हिन स्कूल में मां हेड मास्टर बि आहियां। इन करे मां इहो अर्ज़ु रखां थो ॻोठ जे हिसाब सां, अर्ज़ु इहो कंदुसि त शाख जी भित लाज़मी आहे मिडिल सां गॾु। जेसि ताईं उहा भित न ॾींदव त ॿी ॾींदव त बि उहा कम जी कोन रहंदी। समाजी वर्कर हिन ॻोठ जो, असीं प्यारो स्टेशन जे भरिसां ॻोठ बुढे पंवर जा रहवासी आहियूं। हीअ असांखे स्कूल 60 साल जो पुराणो मिलियल आहे, जंहिंमें काफ़ी सुठा सुठा शागिर्द निकिरी यूनिवर्सिटियुनि ताईं बि पहुता। हाणे असांजे स्कूल जी हालत इहा आहे जो ॿार वेही पढ़ी नथा सघनि। असां सभु ॻोठ जा माण्हू ही पुरहुजूम जेको आहे मुतालबो था कयूं त असांखे पंहिंजे लाइ स्कूल जी बिल्डिंग अता कई वञे। जेके बि असांजो मिनिस्टर आहे, तइलीम जो मिनिस्टर, सेक्रेटरी साहिबु आहे, साईं वज़ीर आला आहे सिंध मुराद अली शाह साहिबु, उनखे गुज़ारिश आहे, असांजे MN MP खे गुज़ारिश आहे त असांजे हाल ते रहम खाई असांखे स्कूल जी नई बिल्डिंग ॾिनी वञे। हींअर असांजे स्कूल जी ॻोठ जी आबादी 2000 खां पोइ आहे। महिरबानी करे प्राइमरीअ मां हिन खे मिडिल कयो वञे। इहो त असां हाज़ुरी ॾियण लाइ तयारु आहियूं। हींअर बि असांजे स्कूल में अहिड़े हाल में बि 60 खां 70 ॿार पढ़ी रहिया आहिनि जेके हेठि वेही पढ़ी रहिया आहिनि, जंहिंमें को बि फर्नीचर कोन्हे को। तव्हां अचे ॾिसो हिन स्कूल जे पोयां शाख निकिरे थी जंहिंखे पार्ट माइनर 2 चवंदा आहिनि। उन पार्ट माइनर 2 स्कूल जो हाल इहो कयो आहे जो पोएं पासे ॾांहुं खाद खाई ऐं स्कूल जे अचे दीवार खे लॻी आहे। रस्तो बंदि आहे, अचण वञण में तकलीफ़ आहे। जेके ॿार हितां टुटी विया आहिनि उहे समूरा ॿार ॿाहिरि वञी रहिया आहिनि, पर सिक्योरिटी रिस्क आहे। खोड़ सारा ख़ौफ़ आहिनि जंहिंजे करे ॿार पूरा स्कूलनि में नथा वञी सघनि। सरकार खे गुज़ारिश आहे त असां ॻोठ वारनि जो मुतालबो जाइज़ ॿुधी ऐं असांजो मसइलो हल कनि। DC साहिब दादू खे गुज़ारिश था कयूं त महिरबानी करे जेका अवां टीम मोकिली आहे उन विज़िट कयो आहे, असांजो हाल ॾिसी असांखे स्कूल ॾिनो वञे। ऐं नाले आसिफ रज़ा पंवर, वेठल ॻोठ बुढो पंवर। अर्ज़ु थो कयां त असांजे ॻोठ जो जेको स्कूल आहे उहो 50 साल पुराणो आहे ऐं हींअर जेका बि हिन जी हालत थी वई आहे ॾिसो, जॾहिं केॾांहुं हुन जा कोट किरी विया आहिनि, अंदरूं ॿाहिरूं छणी रहियो आहे, किरी रहियो आहे। असांजो उस्ताद जेको आहे वीचारो अचे थो स्कूल पढ़ाइणु, ॿार असांजा अंदरि न ॿाहिरि धुप ते बि था पढ़नि। तमामु घणियूं कोशिशूं कई अथऊं पर असांखे स्कूल नथो मिले। महिरबानी करे असांखे स्कूल ॾियो ऐं असांजी ॻोठ जी जेका आबादी आहे उहा 2000 खां प्लस आबादी आहे। इन जे करे असां इहो अर्ज़ु था कयूं त स्कूल खे रिपेयर बि कयो पर असांखे मिडिल ताईं स्कूल करे वञे। वॾी महिरबानी। ॻोठ जा रवासी आहियूं। ही मोहम्मद खान जूने दौर जो असांखे स्कूल मिलियल आहे। अॼु ताणी कंहिं बि वार वारे असांजी संभाल न कई। बचड़ा पढ़नि था ॿाहिरि धुप में। अंदरि स्कूल जी हालत ॾिसो, चापुर किरनि पिया था, अंदरि केरु बि नथो वञी सघे। स्कूल सफ़ा हेॾो असांजो बाथरूम आहे उहो ख़तमु आहे। पोइ हुन जे शाख आहे जेका पाणीअ जे छोलनि ते कपर खाॼी विया आहिनि, अचे स्कूल सां लॻी आहे। असां वस वारनि खे अपील था करियूं त असांखे बिल्डिंग ॾियो ऐं मिडिल क्लास करे। 60 साल हिनखे थी वई आहे, पुराणो स्कूल थी वियो आहे। सो असांखे बिल्कुलु स्कूल करे ॾियो। असांखे तमामु तकलीफ़ आहे ॿारनि जी, दिन पढ़ण जी वज़ून थी वियो आहे, किरण ते थी वियो आहे। पुठियां पाणी जी बि असांखे दीवार ॾेई ॾियो ऐं स्कूल जी असांखे वॾी ज़रूरत आहे साईं। सही आहे, महिरबानी कंदा। जी नाज़रीन, तव्हां ॻोठ बुढे पंवर जे ॻोठाणे जी तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हुनजो चवणु आहे त 60 साल पुराणी जेका बिल्डिंग आहे जेका हींअर ज़बून नाली जो शिकार थी वई आहे। हिन जूं जेके चारो तरफ़ जेके दीवारूं आहिनि उहे जेको आहे सो भॼी पियूं आहिनि ऐं स्कूल जा जेके
पोएं पासे जो जेके दीवारूं आहिनि उहे बि वॼी पियूं आहिनि। हिन स्कूल जेको आहे सो मुकमल हिकिड़ो ख़तमु थी चुको आहे। उस्ताद जेको हिते पढ़ाईंदो आहे उन चयो आहे त हिते मां जेको आहे सो ॿारनि खे पढ़ाइण सां गॾोगॾु हिन स्कूल में ईंदड़ मासूम ॿारनि जो बि जेको आहे मां तहफ़ुज़ कयां थो त सुभाणे स्कूल जा चापड़ कंहिं मासूम ॿार जे मथां न किरी पवनि। हीअ हिकिड़ी तमामु हिसास बिल्डिंग आहे। हिननि ॻोठाणनि DC दादू तालीम जे वज़ीर ऐं ॿियनि आला ऑफिसरनि खां सेक्रेटरी तालीम खां ऐं ॿियनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त ॻोठ ॿुढो पंवर जे बॉइज़ जेको प्राइमरी स्कूल आहे इन खे मिडिल जेको आहे स्कूल करे ॾिनो वञे ऐं हीअ जेका बिल्डिंग आहे उहा फिलफोर मंज़ूर कराए ॾिनी वञे थी जीअं हितां जा मासूम ॿार पंहिंजे ॻोठ में तालीम पढ़ाए सघनि। कोशिश डिजिटल TV प्यारो स्टेशन।